सुभान अल्लाह अदा लख शाबू मेहरबानी हमारी असल शुक्र ॿुधायो ॾाढो मिठो ऐं सुठो। हक़ीक़त हीअ आहे त सोणे सरदार जी महफ़िल जेका मनसूब आहे महबूब ॾांहुं उहा अवल खां आख़िर ताईं रहमत ऐं नेमत जी महफ़िल आहे। सामाईन अॼोकी मौलूदनि जी मुबारक महफ़िल में जिन मौलूदी हज़रात हिस्सो वरितो से हुआ मोहम्मद हसन मंगरियो ऐं मोहम्मद यूसुफ तुर्क पंहिंजनि ॿारनि समेत। मोहम्मद हसन जा झीली हुआ शेख मोहम्मद पिस्सो, लखारीनो मीर बहर, मुख्तार अहमद पंवर ऐं मोहम्मद उमर। ऐं मोहम्मद यूसुफ सां झील कराई मोहम्मद उस्मान, मोहम्मद उमर ऐं हाजन वाढे। अगरि हाणे अचो त आख़िर में धणी जी दरगाह में दुआ जे लाइ हथ खणूं। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या इलाहल आलमीन, जेके हिन मजलिस में पढ़ियो वियो तंहिंखे तूं पंहिंजे फज़ल सां क़बूलियत जो शर्फ़ अता फरमाए। सभा जा साईं असां सभिनी खे हक़ ऐं हिदायत जी वाट वठाए। शैतान जे शर ऐं नफ़्स जे बुलकार खां असां आजिज़नि खे पंहिंजी हिफ़ाज़त में रख। हिन दुनिया में सिहत, इज़त, आफ़ियत, अमन ऐं सलामती सां रखजांइ ऐं हिन दुनिया में उन दुनिया में कामयाबी ऐं नजात नसीब फरमाए। आमीन बजाए सय्यदुल मुरसलीन।